सुप्रीम कोर्ट में प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट खिलाफ दरख्वास्तुन ते ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साजी सरबराही में फुल कोर्ट दरख्वास्तुन ते ॿुधणी करे रहियो आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी कोयटा आमद। निगरान वज़ीर आज़म एपेक्स कमेटी के इजलास में शिरकत कंदो। इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, निगरान वफ़ाक़ी वज़ीर ऐं बलोचिस्तान के निगरान सूबाई क़यादत शिरकत कंदी। अगुणो सदर आसिफ अली ज़रदारी अॼु ॻोठ दरिया खान मरी पहुचंदो, तैयारियूं जारी। आसिफ अली ज़रदारी ग़ुलाम कादिर मरी जी दावत ते दरिया खान मरी पहुचंदो। आसिफ अली ज़रदारी टंडो अलैयार, मीरपुर ख़ास ऐं बदीन जी अहम सियासी शख़्सियतुनि सां मुलाक़ात कंदो। पीटीआई चेयरमैन के पार्टी उहदे तां हटाइण वारी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफूज़। इलेक्शन कमीशन दरख्वास्त ॿुधण जोगी हुअण या न हुअण बाबति फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 5 रुकनी बेंच दरख्वास्त ते ॿुधणी कई। सुप्रींटेंडेंट अडियाला जेल पीटीआई चेयरमैन के पुटनि सां फ़ोन ते राब्तो करण खां इनकार करे छॾियो। ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी अदालत जे जज अबुल हसनान जुल्करनैन पीटीआई चेयरमैन सां अडियाला जेल में पुटनि सां फ़ोन ते ॻाल्हाइण जी दरख्वास्त ते ॿुधणी कई। अडियाला जेल जे सुप्रींटेंडेंट अदालत में जवाब जमा करायो। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि बाबति केस जी ॿुधणी 17 अक्टूबर ताईं मुलतवी। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत में इसहाक़ डार ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि बाबति केस जी ॿुधणी। अॻूणो नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर अदालत में पेश न थियो। जज मोहम्मद बशीर जी अदालत में इसहाक़ डार जो वकील पेश थियो। वकील अदालत खे केस 2 महीननि ताईं मुलतवी करण जी इस्तदा कई। सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर पारां ओचितो मलीर ज़िले जो दौरो। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर अस्पताल अमले जो हाज़िरी रजिस्टर चेक कयो। निगरान वॾे वज़ीर मरीज़नि ऐं संदनि वारसनि सां मुलाक़ात कई। अस्पताल में को भी धार ऑपरेशन थिएटर नाहे। हर हफ़्ते चेस्ट ऐं सर्जरी जा 4 प्रोसीजर हूंदा आहिनि। वॾे वज़ीर खे आगाही। निगरान वॾे वज़ीर पारां एमएस अब्दुल्ला ब्रोही ते सख़्त कावड़ जो इज़हार। एमएस के मुअत्तल करण जो हुकुम। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर अस्पताल के समूरनि मामलनि जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। स्पीकर आगा सिराज दुरानी ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे केस जी ॿुधणी। कराची जी एहतिसाब अदालत जवाबदारनि जे वकील जे पेश न थियण ते ॿुधणी बिना कार्रवाई जे मुलतवी करे छॾी। अदालत पारां ईंदड़ ॿुधणीअ ते वकीलनि ऐं जवाबदारनि खे हाज़िरी यकीनी करण जी हिदायत। अदालत रेफरेंस जी ॿुधणी 1 महीने लाइ मुलतवी करे छॾी। हमास ऐं इसराइली फ़ौज में 3 ॾींहं विवेड़ जारी। हमासी हमलनि में मारिजी वियल इसराइलियुनि जो अंग 1100 थी वियो। 2741 ज़ख़्मी। केतिरा इसराइली शहरी ऐं एहलकार यरग़माल बणियल। इसराइल जे फ़ौज ग़ज़ा में हवाई हमला तेज़ करे छॾिया। वहशियाणी बमबारी में 704 फ़लस्तीनी शहीद, 4000 खां वधीक ज़ख़्मी। मारिजी वियलनि में 143 ॿारड़ा ऐं 105 औरतूं शामिल। हमलनि खां पोइ 1,23,000 फ़लस्तीनी बेघर थी विया। इसराइल के वज़ीर आज़म नेतन्याहू फ़लस्तीन में हमास ऐं लिबनान में हिज़्बुल्लाह ख़िलाफ़ भरपूर ताक़त सां कार्रवाई जो ऐलान करे छॾियो। अपोज़िशन खां हंगामी हालत में क़ौमी इतिहादी हुकूमत जे क़याम में सहकार जी अपील। इसराइल जी फ़ौज रखण लिबनान ते हमले सबबि लिबनानी हथियारबंद तंज़ीम हिज़्बुल्लाह जा 3 फाइटर मारिजी विया। बरतानवी ख़बरू इदारे मूजिबि हिज़्बुल्लाह पारां बि इसराइल फ़ौज जी चेकपोस्टुनि ते गाइडेड मिज़ाइलनि जी जवाबी कार्रवाई में 2 इसराइली फ़ौजी मारिजी विया। सऊदी वलीअहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान जो फ़लस्तीन जे सदर महमूद अब्बास सां फ़ोन ते राब्तो। ग़ज़ा में वधंदड़ फ़ौजी छिकताणे ख़राब थींदड़ सूरतहाल ते ॻाल्हियूं।
सऊदी वली अहद चवे थो जाइज़ हक़नि जटरादार अमुन हासिल करण लाइ फ़लस्तीनियुनि सां गॾु बीठल आहियूं। आलमी इलाइक़ाई धुरियुनि सां राब्ता करे छिकताण खे रोकण जी कोशिश करे रहिया आहियूं। फ़लस्तीनियुनि जी ज़िंदगी खे आसान बणाइण जी ज़रूरत आहे। बलूचिस्तान जे दिके वारे इलाइक़े में पीउ पुट खे क़तल करे छॾियो। जवाबदार पीउ पुट जो लाश खूह में उछलाए रहियो हो त पुलिस पहुची खेसि गिरफ़्तार कयो। पुलिस लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। कंडियारो में क़ौमी शाहराह ते टोल प्लाज़ा वटि तेज़ रफ़्तार ट्रॉलर माज़ूर फ़क़ीर मथां चढ़ी वियो। हादसे जे नतीजे में 18 वरनि जे शहबाज़ फौत थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल, ट्रॉलर ड्राइवर गिरफ़्तार। टंडो मस्ती में मुसाणी स्टाफ वटि मुसाफ़िर कोच ट्रैक्टर ट्रॉली खे टक्कर, पीरसन फौत। पीरसन ट्रैक्टर ड्राइवर मोहम्मद यूसुफ नुनारी जो लाश अस्पताल मुंतक़िल। खैरपुर में मुख़्तलिफ़ हादसनि में 10 ॼणा ज़ख़्मी। टंडो मोहम्मद खान जी बुरड़ी शाह करीम रोड ते चेकिंग दौरान कार में सवार हथियार बंदनि जो फायरिंग में 2 अहलकार ज़ख़्मी थियल अहलकारनि में गुलाब रोही ऐं हाजी नौतकाणी शामिल। संदन हालत ॻणती जोगी हुअण सबबि